अपडेट कयो के कराची में गुटको खाईंदड़ पुलिस एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो। थाने के इंचार्ज के गुटको खाईंदड़ आदि एहलकारनि की रिपोर्ट जमा कराइण जो हुक्म। गुटको खाइण के आदि पुलिस एहलकारनि के नौकरी तां फारिग कयो वेंदो। IG सिंध जो इहो चवणु आहे। एहलकार वार्निंग बावजूद गुटको खाइण न छॾियो त महकमानी कार्रवाई कई वेंदी। एहलकारनि के गुटको खाइण वारी आदत छॾण जी हिदायत। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। कराची में गुटको खाईंदड़ पुलिस एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो। अपडेट कयो के कराची में गुटको खाईंदड़ पुलिस एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो। थाने के इंचार्ज के गुटको खाईंदड़ आदि एहलकारनि की रिपोर्ट जमा कराइण जो हुक्म। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। आमिर, अपडेट कजो। बिल्कुल गुटके माए खाईंदड़ जेके पुलिस एहलकार आहिनि उन्हनि खिलाफ़ बुरी ख़बर आहे। जॾहिं त IG सिंध पारां पुलिस खे हिदायतूं कयूं वियूं आहिनि त को बि पुलिस एहलकार कांस्टेबल तोड़े सब इंस्पेक्टर जेकॾहिं गुटके मावे जो आदी आहे त उनखे नौकरी मां फारिग कयो वञे। ॿिए तरफ़ संदसि नंबर जेके आहिनि बेल्ट जा नंबर ऐं लाॻापियल थाणो जेको आहे उन्हनि जी लिस्ट बि IG सिंध पारां तलब कई वई आहे। IG सिंध पंहिंजे लेटर में ऐं वॉइस मैसेज करायो आहे त जेकी बि पुलिस इंचार्ज तोड़े एहलकार आहिनि गुटको खाइनि था या उहे उन्हनि खिलाफ़ शिकायतूं आहिनि या उहे नथा छॾे सघनि उन्हनि खे नौकरी मां फारिग कयो वञे। IG सिंध पंहिंजे लेटर में वाज़िह कयो आहे त सभिनी एहलकारनि खे सख़्ती सां हिदायत थी कई वञे त हुकुम खे संजीदगी सां वठनि, पंहिंजी आदतुनि खे सुधारनि, न त ॿी सूरत में उन्हनि खे नौकरी मां फारिग कयो वेंदो।